हैप्पी बर्थडे टू यू सजनी। वर्गलाइस अन्या वर्गलाइस तो मुझे पुट के 2 महीननि जो अंदर अंदर मुका खसे वरतो आ। अल्लाह सही जैसा जेको कंदो आ बिल्कुल सही कंदो आ। मुझो चवण न मनी तू नाग जे वात में हथ विधो थी। मुझे माफ करे छड़ियो मां, माफ करे छड़ियो। सजनी ओ सजनी 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 ओ सजनी मां चंगी तरह सुना थी तुझी इज्जत आए गैरत खे। बकवास बंद कर। जेकॾहिं इहो हाल रहियो न हिनजे घर वारनि जो त कमु कीअं हलंदो? छा उन्हनि खे ख़बर न आहे त मां हिनजी ससु आहियां? मुझो ठहियल ठुकियल खेल सॼो ख़राब करे छॾियो तो। घणो मासूम थियण जी ज़रूरत नाहे तोखे। ऐं मूंखे ख़बर पई आ तूं ऐं ज़ारा घणो वेझो आहियो। घर जो सामान मोकिले छॾिजां। ओके मॉम, तव्हां यादि सां मूंखे SMS करे छॾिजो। सॼा कम तव्हांखे ममा यादि कराईंदी या तव्हां पाण बि कुझु कंदव? ऐं तूं बि कन खोले ॿुधी छॾ। जेको कुझु मूंखे ख़बर आहे उहो सभु मां काशान खे ॿुधाए छॾियो आहे। तुंहिंजी ज़ुबान संभाले ॻाल्हाए। घणो थी वियो। सजनी सजनी ओ सजनी हेलो अदी। काशान जल्दी घर अच ऐं मूंखे सीउ जो बुखार थी पियो आहे। बुखार घणो अथसि? ख़बर न आहे पर लिंग गरम अथसि। अदी तव्हां सजनी खे चओ त अम्मा जो बुखार चेक करे वठ। बुखार चेक करणु असांखे बि ईंदो आहे। पोइ छा जल्दी घर अच ऐं मूंखे डॉक्टर ॾे वठी हलूं। हिन महिल त मां कंहिं ज़रूरी कम सां फैक्ट्री पे वञा। अड़े चईसि तोखे मां खां वधीक फैक्ट्री आहे छा? मां केॾो बुखार लॻो पियो, फैक्ट्री जी लॻी पई आहे। ही मुंहिंजो पुटु आहे। अदी तव्हां सजनी सां गॾिजी अम्मा खे डॉक्टर ॾे वठी वञो। मां सजनी खां अलावा बि मम्मा खे डॉक्टर ॾे वठी वञी सघां थी। छा थियो? अचे पियो? हू कोन थो अचे अम्मा। नथो अचे? ईअं कीअं थो थी सघे? सभु कुझु थी सघे थो मम्मा, पर शादी खां अॻु में त हू थोरी थोरी ॻाल्हि ते भॻो ईंदो हो। उन वक़्तु तव्हां में काशान खे लालच हुई। हाणे तव्हां हुनखे अच्छे घर जो मालिक बणाए छॾियो आहे। किथां जी मम्मा, कहिड़ी मम्मा? तव्हां हिते वियो, मां नादिया खे चवां थी त हू गाॾी कढे। पहिरीं त थोरो बुखार हो, लॻे थो हाणे वधी वियो। सीउ बि वधणु लॻो। सच में घणो बुखार त कोन पियो थिए। जल्दी अची वञनि, छोकिरियूं केॾां वई हलियूं। ओ सदको वञा। ॾाढो ॾुख थींदो आहे मूंखे जॾहिं मां इन हुस्न खे बर्बाद थींदे ॾिसंदो आहियां। जॾहिं तुंहिंजी जवानी त पूरो शहर बर्बाद करण लाइ काफ़ी आहे। बेगम साहिबा, बेगम साहिबा। मूंखे ख़बर आहे हिन घर में केर बि न आहे। मूंखे फौजिया फ़ोन करे ॾसे छॾियो आहे त अम्मा खे हॉस्पिटल वठी था वञूं। इन करे तुंहिंजी ख़िदमत में मां हाज़िर थियो आहियां। जेकॾहिं असांजी इज़त ते ॻाल्हि अचे त पोइ छा?
बाजी तव्हां? हा मां। ज़ारा, तू कुछ शादी जे लाइ सोचियो? बाजी मूंखे शादी नाहे करनी। छो नहीं करनी तो की शादी? बस मुझे दिल नथी मने। छो छो नथी मने तुझी दिल? जवाब दे। मां छा मामा? मां तो परे हली वेंदसि, तमामु परे। तू जेतिरो भी परे हली वञ, पर मां तुंहिंजे लाइ घोट ज़रूरु ॻोल्हींदसि, उहो बि का शान जहिड़ो, ऐं मां तुंहिंजी शादी ज़रूरु कराईंदसि। सजनी, सजनी, अरे तव्हां? मॉम किथे है? ख़बर ना है। खबर ना है? छा मतलब? घर में तो केर भी ना है। यानी हो तोखे ॿुधाए न वियो त हू डॉक्टर ॾे वञी रहियो आहे? मत उन्हनि ॿुधाइण मुनासिब न सम्झियो हुजे। मूंखे फौजिया फ़ोन कयो त अम्मा जी तबीयत सही न आहे। पोइ त तव्हांखे जल्दी अचणु घुरिजे हा। मूंखे अर्जेंट में फैक्ट्री वञिणो हो। पर फैक्ट्री मम्मा खां वधीक त न आहे। मिस्टेक त थी वई आहे मूंखां। पर तव्हां मम्मा खां माफ़ी वठिजो, लाज़मी। उहो त मां ज़रूरु वठंदुसि, पर हाणे मां छा कयां? छा मतलब छा कयां? पंहिंजो मोबाइल कढो, मम्मा खे कॉल कयो त सभु सही त आहे, न त पोइ असां बि हलूं था। वर्गलाइस, अञा वर्गलाइस, ऐं हाणे केॾां वञण जो प्रोग्राम पई ठाहीं? छोकिरी, तो मुंहिंजे पुट खे 2 महीननि जे अंदरि अंदरि मूंखां खसे वरितो आहे। अदी फौजिया जॾहिं अदा काशान खे फोन करे ॿुधायो त ममा खे तेज बुखार आहे, अदा काशान त अचण खां साफ़ इनकार करे छॾियो। मां ज़रूरी कम सां फैक्ट्री वञी रहियो हुयुसि। इहो छो नथो चई त ज़ाल जे हथ में हथ ॾेई घुमण वञिणो हुयो? मां को बि प्रोग्राम नाहे ठाहियो मम्मा। ओ, त इन जो मतलब ममा कूड़ पई ॻाल्हाए? छॾीस नादिया, अॼु हीअ मूंखे कूड़ो पई बणाए, सुभाणे काशान पंहिंजी ज़ाल जी ॿोली ॻाल्हाईंदो। अम्मा अहिड़ो कुझु बि न आहे। तूं त ॿार ई पुट, तूं न सम्झंदे। माण्हू चवंदा आहिनि त माइट पंहिंजी छोकिरीअ खे पढ़ाए मोकिलींदा आहिनि त पंहिंजे मुड़ुस खे कब्ज़े में करे ऐं हुनजे घर वारनि खां हुनखे परे करे छॾे। हाय हाय, इन ॾाइण मूंखे पंहिंजे पुट खां परे करे छॾे। मूंखे पंहिंजे पुट खां परे करे छॾे। मामा बस कयो। ओए पुट, ओए डोंगा परे थी। बस मामा बस। मामा बस कयो। माफ़ करे छॾियो मूंखे माफ़ करे छॾियो। माफ़ करे छॾियो। आइंदा मां अहिड़ी ग़लती न कंदुसि। मां आइंदा अहिड़ी ग़लती। माफ़ करे छॾियो मूंखे। माफ़ करे छॾियो। माफ़ करे छॾियो। मुंहिंजो पुट, तूं माफ़ी न वठ मूंखां। तूं त मुंहिंजो सुठो पुट ई न। हाणे मुंहिंजो चयो मञंदे न? जो सजनी, सजनी,
सजनी ओ सजनी 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 ओ सजनी मुझो चवण न मनी तू नाग जे वात में हथ विधो थी। दरवाज़ो खुलियल आहे, हाणे तव्हां वञी सघो था। सजनी ओ सजनी 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 ओ सजनी ये अकबर ही फौजिया लाइ किॾां रहिजी विया? ॾेई छॾे चांहि, जी वञ वञी ॾिस अकबर ऐं फौजिया किथे आहिनि? बेगम साहिबा हुतां सुबुह जा वियल आहिनि के ज़रूरी कम सां। ऐं तूं मूंखे हींअर पई ॿुधाई? तव्हां ई त चवंदा आहियो जेतिरो पुछां ओतिरो जवाबु ॾिनी कर। चङो घणो न ॻाल्हाए, वञ वञी ॾिस नादिया उथी। अलाए छा थी वियो हिन छोकिरी खे, काफ़ी ॾींहंनि खां देर सां उथे थी, देर सां सुम्हे थी। सजनी, जॾहिं खां वठी तूं हिन घर में आई आहीं तॾहिं खां वठी असांजे घर जो माहौल चेंज थी वियो आहे। मूं छा कयो आहे मां? तो छा कयो आहे? तो मुंहिंजो पुटु खसे छॾियो आहे मूंखां। मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ, तूं पंहिंजूं इहे आदतूं चेंज करे छॾ। तुंहिंजे लाइ ऐं असांजे लाइ इहो ई बहितर आहे। सजनी, अंदर हल, मूंखे तोसां कुछ ज़रूरी ॻाल्हाइणो आहे। तोखे लिक में ॻाल्हाइण जी आदत बि हिन विधी आहे न? बेगम साहिबा नादिया बाजी सुती पई आहे, नथी उठे। जॾहिं खां तुंहिंजी शादी थी आहे न तॾहिं खां वठी हिन घर में देर सां सुम्हण ऐं देर सां उथण जो रिवाज पैदा थी वियो आहे। सजनी, जी आपी हुकम कयो। तहां काशान सां ॻाल्हि कई अकबर जे बारे में? सॉरी बाजी, मां काशान सां अकबर जे लाइ नथी ॻाल्हाए सघां। छो, छा थियो? तव्हांखे ख़बर न आहे अकबर ज़ारा सां कहिड़ी बदतमीज़ी थो करे? ज़ारा? हाँ, ज़ारा, तूं जूं अखियूं बंदि थी सघनि थियूं पर मुंहिंजियूं न। ज़ारा त पाण काशा जे पुठियां पुठियां थी घुमे। तव्हां ज़ारा खे ग़लति चई, पंहिंजे मुड़ुस जे मथां पर्दो नथा रखी सघो।
हाँ तूं त ॼण खीर जी धोतल आहे। मूंखे सभु ख़बर आहे त कॉलेज में छोकिरियूं छा थियूं करनि। वाह बाजी वाह, अॼु त मूंखे इहा ख़बर पइजी वई आहे। अल्लाह साईं जंहिंसां जेको कंदो आहे बिल्कुलु सही कंदो आहे। तुंहिंजो जेको हाल थींदो उहो तोखे पाण ख़बर नाहे। मुंहिंजो चवण न मञी तूं नांग जे वात में हथ विधो थी। दरवाज़ो खुलियल आहे, हाणे तव्हां वञी सघो था। मां त हाणे वञा थी, पर यादि रखजांइ सजनी ओ सजनी 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 ओ सजनी मम्मा हाणे असांखे सोची समझी गेम खेलनी पवंदी जंहिंमें नांग बि मरे ऐं लठ बि बचे। सजनी ओ सजनी 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 ओ सजनी हैप्पी बर्थडे टू यू सजनी। ही तव्हांजो बर्थडे गिफ्ट। ऐं हे पई आहे नाइफ। पहिरीं केक कटे वठो। हैप्पी बर्थडे टू यू।
Happy birthday to dear my sweetheart. Happy birthday to you. आणि हा ही तुझी पॉझिटिव्ह रिपोर्ट जो गिफ्ट. अच्छी बहन. की लॻो? सुठो आहे. अॼु मां ॾाढी ख़ुशि आहियां. ईअं ई ख़ुशि रहो ऐं मुस्कुराईंदी रहो. अकेले वेहण जो बि पंहिंजो ई मज़ो आहे. मामा मज़ो त जंहिंखे वठिणो हुयो हुननि वठी छॾियो. छा मतिलब? कल्ह तव्हांजी प्यारी नुंहुं जी सालगिरह हुई. हा त पोइ उहा सालगिरह कल्ह राति मनाई वई. मां वरी बि न सम्झमि तुंहिंजी ॻाल्हि. इहा ई त ॾुख जी ॻाल्हि आहे. तव्हां असांजी ॻाल्हि सम्झंदा ई न आहियो. मां थी तव्हांखे सम्झायां मामा त कल्ह मैडम सजनी जी सालगिरह हुई. वकोलती फौजिया जे त हुननि पंहिंजे कननि सां ॿुधो आहे त अदा काशान चई रहियो हो हैप्पी बर्थडे टू यू. इहो कीअं थो थी सघे? इहो थी वियो ममा. मां पंहिंजे कननि सां ॿुधो आहे. काशान सजनी खे चए पियो हैप्पी बर्थडे टू यू. यानी सजनी जी बर्थडे काशान असां खां बग़ैर मल्हाई. उहो बि चोरी चोरी पंहिंजी माउ खां बग़ैर. मामा तव्हां पंहिंजो इहो गुस्सो हुननि ॿिन्हिनि ते लाहिजो. ईअं कमु न हलंदो. मामा नांग त बची वियो पर हाणे लकीर खे सटण सां कहिड़ो फ़ाइदो? बिल्कुलु ठीकु थी चई नादिया तूं. हाणे चवण ऐं ॿुधण जो वक़्तु त ख़तमु थी वियो आहे. को न को क़दम खणणो पवंदो. मां त बसि मौक़े जी तलाश में आहियां. फौजिया तुंहिंजो तरीक़ो ग़लति आहे. इन तरीक़े सां त दुश्मन होशियार थी वेंदो. मामा हाणे असांखे सोची सम्झी गेम खेलणी पवंदी जंहिंमें नांग बि मरे ऐं लठ बि बचे. इन खां पहिरीं जो काशान मुंहिंजे हथनि मां निकिरी वञे असांखे कुझु करणो पवंदो. मामा हाणे उन्हनि खे मिठी छुरी सां कटणो. वाह, ज़िंदगी में पहिरियों दफ़ो का अक़लमंदी वारी ॻाल्हि कई अथई. अदा काशान जी सजनी वारा वधी विया. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. ख़ुशि रह. पर नूंहं ॻाल्हि ॿुध, पंहिंजी ख़ुशियुनि में असांखे बि शामिल कंदी कर. छो हाणे तूं हिन घर जी नूंहं आहीं. अदा काशान असां सभिनी मिली इहो फ़ैसिलो कयो आहे त असां भाभी जी सालगिरह धूमधाम सां मल्हाईंदासीं. हा हा छो न. काशान पुट
मां पंहिंजी नुंहुं राणीअ जी पंहिंजे तरीक़े सां ख़ुशी मल्हाईंदसि ठीकु आहे न। पोइ त ममा डबल ख़ुशी मनाइण लाइ तयारु थी वञो। अरे हाँ याद आयो, कल तव्हां सजनी भाभी खे हॉस्पिटल वठी विया हो न चेकअप जे लाइ। हा त सम्झी वञ न ॿी ख़ुशी। सजनी तूं मूंखे हेॾी वॾी ख़ुशी ॾियण वारी आहीं? जी मम्मा। मतलब ॾाढी थियण वारी आहियां। थैंक यू डियर, थैंक यू सो मच। फौजिया थी छा थियो? हाय मुंहिंजी वेचारी धीअ। पुट सजनी फौजिया ते नाराज़ न थी जा, चइजो मुंहिंजी धीअ खे 4 साल खां औलाद न आहे थियो। तूं फौजिया जे लाइ दुआ कजां त अल्लाह साईं फौजिया खे बि औलाद ॾे। जी मम्मा। काशान पुट, जॾहिं आऊं तोखे चवां तॾहिं सजनी जे घर वारनि खे इहा इतला ॾिजां, छो जो आऊं पंहिंजी नुंहुं जी वॾे धूमधाम सां ख़ुशी थी करणु चाहियां। जेको हुकुम ममा। अच्छा काशान पुट, हाणे ते ॿी छा पियो करी? वञी मुंहिंजी नुंहुं खे घुमाए ऐं शॉपिंग कराए। ओके मॉम, असां हलूं था। ठीकु आहे पुट। ओके। नादिया तोखे वरी छा थियो? कुछ न मम्मा, बस कुछ गुज़रियल ईअं यादि अची विया। कॾहिं हिन घर में असांजी बि सालगिरह मल्हायूं वेंदियूं हुयूं। साथ सिक में